ख़बर मिली आहे त गुज़िरियल राति इलाइक़े जे मशहूरु सियासतदान हैबत ख़ान जे बंगले मां संदसि घरवारी निशा बेगम जो गोली लॻल लाश हथायो आहे। जॾहिं त हैबत ख़ान इन मामले ते को बि मौक़िफ़ ॾियण जे लाइ तयारु न आहे। उन्हनि जो चवणु आहे त न हू पंहिंजे सियासी जेके मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि खे कुझु चवंदो, न ई पंहिंजे गार्डन खे इन मामले में मुदाख़िलत आणींदो। जॾहिं त SSP साहिब जो चवणु आहे इंक्वायरी इन मुतलिक़ करे रहिया आहियूं। मौत जा सबब इंक्वायरी खां बाद मालूम थी वेंदा। इन मुतलिक़ वधीक सूरत हाल लाइ ॾिसंदा रहंदा KTN न्यूज़। SSP साहब, मूं त कॾहिं इहो सोचियो बि कोन्हो त मुंहिंजी प्यारी घरवारी निशा मूंखे ईअं अकेलो छॾे वेंदी। हैबत ख़ान किथे तव्हांजी मिसिस निशा ख़ुदकुशी न आहे कई? न, हरगिज़ न। मां पंहिंजी प्यारी घरवारी ते इहो इल्ज़ाम न आणंदुसि ऐं न ई वरी पंहिंजे सियासी मुख़ालिफ़ ते सियासी फ़ाइदो हासिलु करण लाइ इहो इल्ज़ाम आणंदुसि। इन सॼे केस जी ख़बर इंक्वायरी खां पोइ पवंदी। मां कतई इंक्वायरी जे ख़िलाफ़ न आहियां, पर इंक्वायरी 100% सही रुख़ ते थियणु घुरिजे। बिल्कुलु सर, पर इन जे लाइ तव्हांखे पुलिस सां गॾु इंक्वायरी में सहकार करणो पवंदो त जीअं हिन मौत जा सबब ॼाणे हक़ीक़तुनि ताईं पहुची सघिजे। मां हर सहकार जे लाइ तयारु आहियां, पर तव्हां सुञाणो था मुंहिंजो नालो हैबत ख़ान आहे। ऐं हा SSP साहिब, हिन केस जी इंक्वायरी सही रुख़ में थियणु घुरिजे, रुॻो कागज़नि जो पुराव न थिए। केस तमामु घणो हाई प्रोफाइल आहे। हाणे ॾिसिजे त ही केस मुर्तज़ा साहब कंहिंजे हिन वरितो करे। मैडम असमा, मूंखे त लॻे थो ही हाई प्रोफाइल केस सब इंस्पेक्टर गुलाम अब्बास खे मिलंदो। मुंहिंजी दिलि बि ईअं ई थी चवे। गुलाम अब्बास साहब जो स्टाइल ई पंहिंजो आहे। हुननि जो जेको वर्क आहे न, आई थिंक टू गुड। जी जी, उहो असांजो बहादुर ऑफिसर आहे ऐं हा, असांखे हुन ते फ़ख़ुरु आहे। जी बिल्कुलु, काफ़ी दफ़ा हू सिरतिरी ते रखी ॾुहारनि जे तर में वञी उन्हनि जो अंत आंदो आहे। सही था चओ मिस्टर हाकिम। कहिड़ियूं पियूं कचहरियूं हलनि? सर, असां हिन केस बाबति ई ॻाल्हाए रहिया हुयासीं। मां इन ॻाल्हि ते डिस्कस करे रही हुयसि त ही केस तमामु घणो हाई प्रोफाइल आहे, सो ही केस कंहिंखे मिलणु घुरिजे या कंहिंखे मिलंदो। जी जी मैडम आसमा, जॾहिं असां पाण में सभु गॾिजी की मशीन ते निकिरंदा आहियूं त असां इहो न आहियूं सोचींदा त असीं पुलिस वारा आहियूं या केरु ऑफिसर नंढो आहे या को वॾो आहे। सभु कानून जा सिपाही ऐं रखवाला आहियूं ऐं पंहिंजो फ़र्ज़ु निभाइण जे लाइ धरती जे दुश्मन ऐं कानून जे मुजरिम जे तर में वञी उन ते हमिलो कंदा आहियूं। असीं इहो न आहियूं सोचींदा त नफ़ो छा आहे ऐं नुक़सानु छा आहे, फ़क़ति टारगेट जी पूरा जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं दुश्मन बि इहो न आहे सोचींदो, बसि हुननि जो टारगेट बि पुलिस हूंदी आहे ऐं असांजो टारगेट बि मुजरिम ई हूंदो आहे। उन करे इहा असां सभिनी जी महिनत बि आहे ऐं असां सभिनी जो फ़र्ज़ु बि आहे। सर, तव्हांजी क़ाबिलियत जे अॻियां असांजी बहादुरी बि घटि आहे। इंशाअल्लाह तव्हां सभई गॾिजी दुआ कयो, पाण सभई हिन मशीन में कामयाबु वेंदासीं ऐं कामयाबी असांजा क़दम चुमंदी। आई एम राइट? यस सर। ओके। खबर नाग?
रैस पुलिस खे परेशानी सफ़ा वकोड़े वई आहे। इहे न परेशान थींदा। आख़िर हैबत ख़ान जी ज़ाल जो क़त्ल थियल आहे, का ॿाराणी रांदि कान्हे। रैस मीडिया ते बि ही ख़बर सफ़ा छांइजी वई आहे। जिथे किथे हिन वाक़े जा चो ॿोल आहिनि। ख़बर शहर में झंग जी बाह वांगुरु पखिड़िजी वई आहे। अञा त परेशानी थींदी जॾहिं पुलिस जी इंक्वायरी में कागज़ ख़ाली रहिजी वेंदा ऐं पोइ हैबत ख़ान जा हथ SSP जे ॻीटीअ में हूंदा। फ़िलहाल त SSP वॾा भुल ॾेई वियो आहे। रैस ख़बर ॿुधी अथमि त हिन SSP जी वॾी हाक आहे ऐं जंहिं बि केस में हथु विझे थो इन खे अंजाम ते पहुचाए पोइ थो हथु कढे। ऐं संदन टीम वॾी मज़बूत आहे ऐं सॼी टीम खे ईमानदारी जा तमगा मिलियल आहिनि। भली सदारती अवॉर्ड याफ़्ता हुजनि, पर ही केस हुननि जे लाइ ॻरो साबित थींदो। हाकिम साहब, मूं तव्हांखे इन लाइ घुरायो आहे त ही फाइल ॾिसी वठो। सर ही फाइल त निशा बीबी जे क़त्ल जो आहे। जी बिल्कुलु, ही निशा बेगम जे क़त्ल जो फाइल आहे, पर होसि ताईं इन ॻाल्हि खे असां सचो साबित नथा करे सघूं जेसि ताईं मेडिकल रिपोर्टूं फाइनल नथियूं अचनि ऐं पुलिस जी तहक़ीक़ात मुकमिल नथी थिए। सर तव्हां सही पिया चओ। सर सॼी कहाणी जी ख़बर पोइ पवंदी त इहो मौत कीअं थियो। हाकिम साहब, हाणे ॻाल्हि इहा आहे जो इन क़त्ल जी पूरी डेटा इन फाइल में अथई। मां चाहींदो त तूं ऐं तुंहिंजी टीम इन ते कमु कयो। ॾिस न, हाणे ही तमामु हाई प्रोफाइल केस थी चुको आहे। SSP साहब, जनाब IG साहब, सभिनी जो ज़ोर आहे त इनखे जल्द खां जल्द उकलायो वञे। सर असांखे इन लाइक़ु सम्झण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। मां इंक्वायरी करे जल्द तव्हांखे बहितर रिपोर्ट पेश कंदुसि। डू योर जॉब सिंसियरली। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ओके, थैंक यू सर। सीनियर सियासतदान हैबत ख़ान जी घरवारी निशा बेगम जे पुरस्कार क़त्ल जी इंक्वायरी लाइ SSP SHO मुर्तज़ा ऐं उनजी क़ाबिल टीम हवाले करे छॾी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन सूरत हाल में असुल जवाबदार ऐं कातिल गिरफ़्तार थियनि था या रिवायती तरीक़े सां फ़रार थियण में कामयाबु थी था वञनि। पुलिस मूजिबि क़त्ल जा असुल कारण ऐं जवाबदार जल्द कैफ़र किरदार ताईं पहुचाया वेंदा। ॾिसंदा रहो KTN न्यूज़। हुकुम कयो हैबत ख़ान। SSP साहब, जंहिं तेज़ी सां पुलिस मूं वटि पहुती हुई त मूं सम्झो त 2 ॾींहंनि में इहो मसइलो हल थी वेंदो, पर अॼु 5 ॾींहुं आहे, अञा ताईं का चुरपुर कोन्हे। तव्हां ऐं तव्हांजी पुलिस लड़ी लियो बि कोन पहुतो आहे। हिन वरी कख खणी बीणो कयो अथव। इन मां मालूम थो थिएसि त पुलिस जी कारकर्दगी नाक़स आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे हैबत ख़ान। चवंदा आहिनि त तकड़ि कमु शैतान जो हूंदो आहे। देर आहे दुरुस्त आहे। तव्हां थोरो सबुरु कयो सर, सबुर जो फल मिठो हूंदो आहे। ॾिसो SSP साहब, इहे लफ़्ज़नि ऐं मुहावरनि जा ॼार विछाए मुंहिंजे हौसले खे पस्त नथा करे सघो। मुंहिंजो ऐं मुंहिंजी घरवारी जो प्यारु कंहिंखां बि ॻुझो न आहे। हो बूते ऐं मां हुन ते साह सदको वेंदा हुआसीं। हैबत ख़ान साहब, असांखे तव्हांजे जज़्बनि जो क़दुरु आहे। पोइ इहा सुस्ती छॾियो ऐं तेज़ी सां इंक्वायरी पूरी कयो।
ऐं हा ॾिसो, मां इन सिलसिले में का बि कोताही क़बूल कोन कंदुसि। मां IG ऐं थी सघे थो त मां चीफ मिनिस्टर सां ॻाल्हायां। सर इंशाअल्लाह असांजी कयल इंक्वायरी में तव्हांखे का कोताही नज़र कोन ईंदी। हा, मां बि इहो ई थो चाहियां। असमा तुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त हिन हफ़्ते दौरान को बि माण्हू इहा दीवार टपियो ई न आहे। न सर, अहिड़ो कोई बि माण्हू हितां क्रॉस न आहे थियो। मां त चवां थो त तव्हां हिकिड़ो दफ़ो रिकॉर्डिंग वरी ॾिसो। सर न, कोई बि हितां क्रॉस न आहे थियो। ही फुटेज तव्हांजे साम्हूं ई आहिनि। इन ॾींहंनि में कोई बि हितां क्रॉस न आहे थियो। गेट बि बिल्कुलु क्लियर आहे। गेट ते बि कंहिं माण्हू जो न अचणु आहे न वञणु आहे, ऐं को बि मशकूक माण्हू त नज़र ई कोन थो अचे। सर इहो मां नथी चवां, CCTV रिकॉर्डिंग तव्हांजे साम्हूं ई आहे, साफ़ ज़ाहिर आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे, ॾाढो मुंझियल मामिलो आहे। असमा हेबत ख़ान चवे थो त मां पंहिंजी ज़ाल ते ख़ुदकुशी जो इल्ज़ाम बि कोन लॻाईंदुसि ऐं न वरी कंहिं पंहिंजे सियासी मुखालफ़त ते क़त्ल जो इल्ज़ाम लॻाईंदुसि। ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त मामिलो आहे छा। सर इहा ॻाल्हि कीअं मञिजे, छो त हेबत ख़ान इहा दवा कहिड़े हिसाब सां थो करे, कीअं थो करे। सर केस तमामु घणो मुंझियल आहे, ॻाल्हि सम्झ खां इलाही ॿाहिरि आहे। असांखे जांच इलाही एहतियात सां करणी पवंदी। ऐं सर मूंखे ईअं बि लॻे थो, मे बी आई एम रॉन्ग, बट ईअं लॻे थो त शायदि निशा बेगम सां काई हुनजी अणत बणत हुई। ॾिसना समा, इंक्वायरी करण खां पहिरियां त अहिड़ियूं ॻाल्हियूं असांखे करण न घुरिजनि, ऐं इहा सभु त जांच खां पोइ ख़बर पवंदी न। असां न जेकॾहिं ख़ामख़ा वेही फज़ूल ॻाल्हियूं कंदासीं त इन मां घणा सवाल जनम वठंदा, ऐं पुलिस इन सवालनि ऐं जवाबनि जे सफ़र ते हलंदे कॾहिं बि मंज़िल ताईं कोन पहुचंदी। जी सर, बिल्कुलु राइट, तव्हां सही था चओ। फुटेज मूजिबि इहा ॻाल्हि त जनम वठी चुकी आहे। इहा जेका कहाणी तयारु थियल आहे उहा ई आहे या हुनखे कंहिं मारियो आहे, या हुन ख़ुदकुशी कई आहे। सर वेरी कंफ्यूज़, का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर ही छा आहे मसइलो, हक़ीक़त छा आहे। ॾिसो न असमा, जेकॾहिं निशा बेगम जो क़त्लु थियो आहे त क़ातिल त बंगले जे अंदरि मौजूदु हूंदो न। बाक़ी हाणे इहा ख़बर पवणु बाक़ी आहे त क़ातिल घर जो नौकर आहे, गार्ड आहे, या को ॿाहिरियों माण्हू आहे। जी सर, मुजरिम घणा ॾींहं भॼे थो, हिकु ॾींहुं त कानून जे हथ ते ज़रूरु चढ़ंदो। इंशाअल्लाह तमामु जल्द। केरु? रईसमा ख़ान मां मुंहिंजो पुटु अयाज़ पियो ॻाल्हायां। हा, अयाज़ पिणे किथे आहे? रईस, बाबा जी तबियत सही न आहे, मां हुन लाइ दवा वठण थो वञा। ठीकु आहे, हाणे ईअं कयो जो मां अधु कलाक में ज़मीन ते पहुचां थो। सभिनी हारियुनि खे चई छॾियो त उते पहुचनि, ऐं अगरि को इनकार करे त मूंखे ॿुधाइजो। ठीकु आहे? ठीकु आहे रईस, जेको आहे मुंहिंजो हुकुम। सर हेबत ख़ान जे बंगले जूं CCTV मूं जाचियूं आहिनि। या हेबत ख़ान तो गेट खां ॿाहिरि निकिरे या त हुन जा गार्ड। ऐं टियों ॾींहुं त सर हेबत ख़ान जा कुझु महिमान बि आया हुआ। वधीक सर फुटेज तव्हांजे साम्हूं आहिनि, चओ त तव्हांखे चेक करायां। बाक़ी सर मूंखे नथो लॻे त को ॿाहिरियों माण्हू अंदरि आयो आहे। सर मूंखे लॻे थो त निशा बीबीअ जो क़ातिल इन बंगले में ई अंदरि आहे, जंहिं लिकी वार कयो आहे साहब। हा अब्दुल जब्बार, मूंखे बि ईअं थो लॻे त क़ातिल को घर जो ई आहे। हिन जो मक़सदु त दाल में कुझु कारो आहे।
सर दुआ कयो किथे दाली सॼी कारी न हुजे। सही थो चवीं। मीडिया ते अख़बारुनि में रुगो हेबत खान जे घरवारी जे क़त्ल जूं ख़बरूं थियूं हलनि। बस मुंशी, ग़रीब जी ज़ाल मरे हां त टीवी त थी परे, पाड़े वारा ई चवनि हा छॾे ॾियो, मुंहिंजो कहिड़ो कमु जो ग़रीब जे जनाज़े में पंहिंजो टाइम ज़ियान कयां। इरफान साहब चई सच थो, पर यार सच कंहिंखे वणंदो ई न आहे। सच ॻाल्हाइण वारे जी रब सोभ कराईंदो आहे। चवंदा न सच त बीठो नच, माना कामयाबी जे जशन तौरु नच। हा मुंशी, इन करे त मां तुंहिंजी ॻाल्हियुनि जो क़ाइल रहंदो आहियां। ख़ैर मूंखे इहो ॿुधायो त हेबत खान जी घरवारी जी मौत जो मामिलो किथे पहुतो? इहो मुंशी तोखे मां कीअं ॿुधायां? इहो त सही आहे, पर पाण में वेठा आहियूं, कुझु अंदाज़ो त हणूं। यार मुंशी, कहिड़ा अंदाज़ा तो हणाई? इरफान साहब तजुर्बेवार धुको हणी ॿुधाए। अगई पुलिस ते आङुरियूं थियूं खॾनि त असां धुका हणंदा आहियूं, बाक़ी जे सच पुछी न त मुंहिंजी दिलि चवे थी त इहो क़त्ल ई थियो आहे। बसि अलाह रहम कंदो, खून जी खथूरी लिकंदी नाहे। तव्हां छा था सम्झो, केरु कातिल थी थो सघे? लॻे थो त कातिल को वॾो खूनी माण्हू आहे। वैसे मूं सॼो बंगलो ॻोल्हे विधो आहे, पर ग़ुलाम अली मूंखे किथे बि न लधो आहे। ऐं हा, तव्हां जंहिं ॾींहुं खां वठी बनियुनि ते वियल हो न, उन ॾींहुं खां ई गाइबु आहे। मतलब तो ग़ुलाम असां सां गद्दारी कई आहे। वञी ॻोल्हीस, सॼो शहर ॻोल्हीस, उते बि मिले गोलियुनि सां प्रोड़ करे छॾीस। तव्हांजो हुकुम सरदार, जीअं तव्हां चओ। हराम! हेलो, तव्हां केरु? जी मां ग़ुलाम अली पियो ॻाल्हायां। जी ग़ुलाम अली। मूंखे ख़बर आहे त तव्हां दिलेर बहादुर ऐं ईमानदार पुलिस ऑफिसर आहियो। अच्छा, त तव्हां मूंखे मुंहिंजी बहादुरी जा किस्सा ॿुधाइण जे लाइ फ़ोन कई आहे। कम जी ॻाल्हि कयो। ख़बर पई आहे त हेबत खान जी ज़ाल निशा जे क़त्ल जी इंक्वायरी तव्हांखे मिली आहे। सर, इहा ख़बर सही आहे या ग़लति? जी जी, इहो केस मां ई मुंहिंजी टीम पिया ॾिसूं। सर, मां हिन इंक्वायरी जे सिलसिले में तव्हां सां मिलणु पियो चाहियां। अच्छा, पहिरीं त तूं मूंखे इहो ॿुधा त तूं आहीं केरु? सर, मां हेबत खान जो वेझो गार्ड आहियां ऐं उन जो राज़दार बि आहियां। हेबत खान जो गार्ड? ग़ुलाम अली, तव्हां हीअं कयो जो पंहिंजे मिलण जो हंधु ॿुधायो। मां अॼु शाम तव्हां सां शहर जी 0 पॉइंट ते मिलंदुसि, पर सर इहा ॻाल्हि आहे तव्हां ऐं मुंहिंजे विच में हुजणु घुरिजे। मूंखे पंहिंजी टीम ते पूरो यकीन आहे, तव्हांजो बयानु असीं कलमबंद कंदासीं। बाक़ी रही ॻाल्हि फ़िक्र जी त तव्हां बेफ़िक्र थी वञो। अल्लाह हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। अरे शर्म नथो अचेव? सरेआम नशो था कयो? साहब नशो कोन पिया कयूं। नशो नथो करी, बाक़ी निमाज़ पढ़ी। साहब राम राम, साहब राम कर। ॿाहिरि थी करे नशो थो करी, पंहिंजी ज़िंदगी तबाह थो करी। हाणे ना साहब, ना साहब। सिपाही,
हिननि खे वठी हल मोबाइल में विहार। ओके सर। हल